ना मंजूर, दरिया ते धारो, ना मंजूर, दरिया ते कब्जे, ना मंजूर, केनाल सारा, ना मंजूर। सिंधु दरिया में तकरारी शक केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग तोड़े ज़मीन ते विलार ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां मकली खां ठठे शहर ताईं एहतिजाजी मार्च कयो वियो। मार्च में अवामी तहरीक जी मरकज़ी ऐं ज़िले क़यादत समेत सिंधियाणी तहरीक जूं नारियूं ऐं नौजवान भी वॾी अॻ में शिरकत हुआ। सभई माण्हुनि जो पैदल मार्च नारनि जी गूंज में मकली खां ठठे तरफ़ रवानो थियो। मार्च जी मुख़्तलिफ़ हंधनि ते माण्हुनि शानदार इस्तक़बाल कयो। अवामी तहरीक जी मरकज़ी सदर मार्च में शहर या सियासी समाजी ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल मार्च पब्लिक पार्क मकली खां शुरू थियो। मार्च में शरीक औरतनि ऐं मर्दनि किनल उॾण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ज़ोरदार नारा हया। मकली खां ठठे ताईं 5 किलोमीटर पैदल मार्च करे ठठे जे मेन रक्षा स्टॉप ते धरणो हयो वियो, जिते अवामी तहरीक जी मरकज़ी अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया सिंध जे जियापे जो वाहिद वसीलो आहे, जंहिं मां शक केनाल कढी सिंधु खे सुकाए सिंध खे बंजर बनाइण जी साज़िश ते हुकुमरान अमल पैरा आहिनि। अहिड़े साज़िश खे धरती धणी कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। हर बार विराजो, हर बार विराजो, दिखाजी बुगड़े पियो, दिखाजी बुगड़े पियो, हर बार विराजो, हर बार विराजो, हर बार विराजो। अज दरिया खातिर, अज पंहिंजी ज़मीननि खातिर